अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे ख़ैबर खां अब्दुल्लाही शहोक जी रिपोर्ट ॾींदा हलूं। ख़ैबर में नेशनल हाईवे वटि समूह पेट्रोल पंप वटि ज़िले सांगड़ जे जियालन कराची में अपोज़िशन जो अॼु ॿियो वॾो पावर शो करण लाइ गॾु थिया। सांगड़ जी जनरल सेक्रेटरी लेडीज़ नौशाद बलोच अॼु जो जेको असांजो जलसो आहे, मां सम्झां थी त अॼु जेको 18 अक्टूबर जे हवाले सां वर्कर जियालो कारकुन 18 अक्टूबर वारो ॾिहाड़ो कॾहिं बि न विसारे सघे थो। जो इन ॾींहं ते असांजी कायद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेके धमकियूं भी मिलिया पर उन्हनि जे बावजूद भी हू पंहिंजे इन ॾिहाड़े ते पंहिंजे ग़रीब आवाम सां मिलण लाइ आई हुई। ऐं अॼु हुनजे लॻते जिगर असांजे चेयरमैन साहब जेको जलसो रखियो आहे, इंशाअल्लाह असीं उन्हनि मुखालफ़नि खे इहो साबित करे ॾेखारींदासीं त सिंध जी जेका आवाम आहे उहो चेयरमैन साहब सां केतिरी गॾु आहे। ऐं सिलेक्टेड वज़ीर आज़म तू छा थो सम्झे, पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो कॾहिं बि कोन करे सघे थो, जो पीपल्स पार्टी हिकिड़ी समूंड आहे ऐं जेकॾहिं तूं हिन समूंड खे छेड़ींदे त ही छिड़ी पवंदो। इन करे तव्हां पंहिंजा क़दम हटाए छॾियो ऐं पीपल्स पार्टी इंशाअल्लाह तव्हांखे तव्हांजे जेके पेर तव्हां खया आहिनि उन्हनि खे पोइ ते हटाईंदो। ऐं तव्हां जेका महांगाई कयो आहे, ग़रीबनि जी तव्हां जेके चेल चिबी कई आहे, असां उन महांगाई जे ख़िलाफ़ उन बिजली गैस हिन आवाम खे तव्हां रुलाए छॾियो आहे। असीं हिकिड़ो हिकिड़ो पलांद कंदासीं ऐं सिंध धरती जो केर बि नालो वठंदे असीं हुनजा अखियूं कढे छॾंदासीं, असीं हुननि जो ज़ुबान कढे छॾंदासीं, जो सिंध धरती असांजी माउ आहे ऐं हिन माउ जी असां बिल्कुलु भरपूर तरीक़े सां हिनजी हिफ़ाज़त कंदासीं। जंहिंमें शहदादपुर, टंडो आदम, झोल ऐं ज़िले सांगड़ जे मुख़्तलिफ़ शहरनि मां वॾे तइदाद में पीपल्स पार्टी जा जियाला पहुता ऐं उन्हनि ख़ैबर में पिंडाल सजायो। ऐं पीपल्स पार्टी जे अॻवाननि ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोरो जी अॻवाणीअ में रैली निकिती। डिवीज़न जे उम्मीदवार रिहाना चांडियो, जनरल सेक्रेटरी नौशाद बलोच, लेडीज़ विंग सांगड़ डिस्ट्रिक्ट सांगड़ शकील अहमद मरी, अॻूणो ज़िले सांगड़ जो चेयरमैन ख़ादिम हुसैन रिंद, MPA शाहिद थईम मीडिया खे ॿुधायो त PDM जे पहिरें जलसे सां ई PTI अॻवाननि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि ऐं अॼु वरी असां PTI खे कराची वारे जलसे में असांजी हीअ रैली कराची तरफ़ रवां धवां थींदी। उते पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, जमीयत उलमा इस्लाम जो अॻुवाण मौलाना फज़लुर रहमान ऐं नून लीग जे अॻुवाण मरियम नवाज़ उते कराची में सिंध जे ॿेटनि बाबति ऐं ग़रीब अवाम जे हक़नि जे बारे में ख़िताब कंदा ऐं उन्हनि वधीक ॿुधायो त सिंध सिंधियुनि जी आहे। असां खून जे आख़िरी क़तरे ताईं सिंध जे हक़नि जे बारे में जिदोजहद जारी रखंदासीं। ऐं ॿिए तरफ़ तहलके मटियारीअ जो शहर ख़ैबर पीपल्स पार्टी जो गढ़ सम्झियो वेंदो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त ख़ैबर शहर मां पीपल्स पार्टीअ जे तरफ़ां को बि जियालो ऐं न ई वरी टाउन ख़ैबर जे तरफ़ां को क़ाफ़िलो कराची ॾांहुं रवानो थियो आहे। सिर्फ़ जमीयत उलमा जे तरफ़ां 2 बसूं रवाना थियूं आहिनि। हिकु तरफ़ पार्टी जी गीतनि ते जियालनि जूं झुमरियूं त वरी न्याज़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी थींदी रही। ख़ैबर स्टाफ ॼण मेले जो ॾेख ॾियणु लॻो।